शहर टंडो अल्लाहयार खां अटकल 15 किलोमीटर अॻिते मशहूर मारूफ़ ॻोठ मिसण नंढी में मौजूद ही मक़बरो लाल फ़क़ीर जे मक़बरे जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन बुज़ुर्ग जो नालो लाल खान हो। पाण कच्छ तरफ़ जो रहवासी ऐं ज़ात जो लांघा हो। लाल फ़क़ीर झोक दरगाह वारनि जो वॾो अक़ीदतमंद हो, जितां खेसि रूहानी फैज़ मिलियो ऐं पाण सूफ़ी लाल खान जे नाले सां मशहूर थियो। ॻोठ मिसण नंढी जा लिगारी झोक वारी दरगाह जा मुरीद हुआ, जिन जी दावत ते ही दरवेश नंढी मिसण आयो। हिते अचण खां पोइ फ़क़ीर खे रूहानी सुकून मिलियो। पाण हिते ई रही पिया। फ़क़ीर साहब हिते हिक कच्चो खूह बि खोटायो, जिते मुसाफ़िर अची सुख जो साह खणंदा हुआ। चवनि था त ही दरवेश ॾींहुं राति अल्लाह जी इबादत में मसरूफ़ हूंदो हो। हिन बुज़ुर्ग जो विसाल 1275 हिजरी मुताबिक़ 1857 ईस्वी में थियो ऐं खेसि नंढी मिसण में दफ़नायो वियो। मिसण जे वाणियुनि मुराद पूरी थियण ते गॾिजी बुज़ुर्ग जी मज़ार मथां मक़बरो जोड़ायो ऐं खूह बि पक्को करायो। इहे वाणिया बि झोक वारनि जा मुरीद हुआ। बहरहाल मौजूदा वक़्त में ही दरगाह नंढी मिसण में हिक सोड़ी घटी अंदर मौजूद आहे। हिन दरगाह ते हर साल वॾो मेलो लॻंदो हो, जेको 1988 वारी मार्शला खां पोइ काफ़ी साल बंदि रहियो।